अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं आहियां जो मेज़बान बशीर सजनानी। नाज़रीन, अॼु पाण कराची जी क़दीम वसंदी भिटाई आबाद में मौजूद आहियूं। भिटाई आबाद, धणी बख्श ॻोठ, बख्तावर ॻोठ, ही इलाइक़ा इन्हनि खे लॻनि था तमामु क़दीम वसंदियूं आहिनि, पर अॼु बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। ख़ासि करे पाणीअ जी शदीद किलत आहे। उन सां गॾोगॾु लोड शेडिंग जेका आहे, हथरादू लोड शेडिंग कई पई वञे। तक़रीबन 14 कलाक बिजली जेका आहे उहा हिते ग़ाइबु रहे थी ऐं ख़ासि करे राति जे वक़्तु जेका बिजली आहे 12 खां पोइ त उहा बिजली मिलण ई मुमकिन नाहे, जंहिंजे करे इलाइक़े वासी जेके आहिनि उहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वञनि था। अॼु पाण कोशिशि कंदासीं हितां जे सियासी समाजी अॻुवाणनि सां गॾु हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि, ॻोठाणा आहिनि भिटायाबाद जा, पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त केतिरा कलाक बिजली वञे थी। जॾहिं बिजली नाहे त सेवरेज सिस्टम कीअं हलंदो हूंदो, पाणी न ईंदो हूंदो, पाणी जो बहिरान बि ज़ाहिर बिजली न हूंदी त पैदा थींदो। पाण कोशिशि कंदासीं तव्हांजे यूसी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, सियासी समाजी अॻुवाणनि सां बि। पहिरियों त मां तव्हांजो थोराइतो आहियां, तव्हां मूंखां मौक़ो वठणु आहियो। ॻाल्हि इहा आहे त पहिरियों त लोड शेडिंग ते ईंदासीं त पूरे कराची में कई खे मां ईअं सम्झां थो त हिकिड़ी भुटे साहिबु चयो त वापडा हिकिड़ी सफ़ेद हाथी आहे, पर अॼु मां चवां थो त कई हिकिड़ी सफ़ेद हाथी आहे। मुख़्तलिफ़ वजूहात सां कराची जे मुख़्तलिफ़ इज़लाउनि में या ॻोठनि में या रहंदड़ वज़दनि में आबादियुनि में तमामु आबादियुनि में तव्हां बहैसियत अगरि मीडिया जे तवसुक सां तव्हां ॾिसो त हर जॻह ते उन्हनि जो इहो ज़ालमानो रवैयो रवशूं आहिनि, चाहे लोड शेडिंग जे हवाले सां, चाहे बिलिंग जे हवाले सां। पोइ अलाह थो ॼाणे वफ़ाक़ी इदारा नेपरा हिन खे छो नथी जेको आहे कंट्रोल करे सघे। बख़ूबी तव्हां ॼाणे सघो था, तव्हां पाण मीडिया पर्सन आहियो, तव्हां हिन खे बख़ूबी ॼाणे सघो था। ऐं उन खां अलावा जेकी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध गवर्नमेंट जा MNA MPAs जेके बि आहिनि उन्हनि बि सरापा एहतजाज रहिया। CO तव्हां ॾिठो त पंहिंजो जेको आहे सो मिलण लाइ तयारु न हुयो। वॾी मुश्किल सां उहो क़ौमी असेंबली जे में उते आयो, त उते बि उन जा उहे रवैया हुया जेके उहो ॻाल्हियूं करे वियो। उन जे बरअक्स उहो अवाम खे उहा कुझु मोट नथो ॾिए। तव्हां ॾिठो त चाहे उन जा रेट्स आहिनि, हाई रेट्स आहिनि, जहिड़े बि तरीक़े बिलिंग करे थी उन अंदाज़ में बिलिंग करे उहो जेको आहे ज़ालमाना पंहिंजी ज़ालमाण्हू जेको हिते रवैयो रखी करे। ऐं हिते तव्हां ॿियो हिकिड़ो हिन जो ईअं आहे, मां चवंदुसि त हिन जे माफ़िया जेकी आहे उहा कमु करे थी, जेकी हेठों उहे ग़रीब माण्हू जो बिल खे जेको आहे वधाए करे उनजो जंहिंजो अगरि 5,000 अचे थो त उनजो 10,000 करे थो, 10,000 करे न त उन ते अहिड़ो थो लोड अहिड़ो थो बिल हणी छॾे, अहिड़ो बिल थो ठाहे छॾे, कंहिंजो 2 लख कंहिंजो 3 लख, उहो वीचारो भरण लाइ तयारु बि कोन्हे को। बशीर साहिबु अगरि केरु वीचारो ग़रीब माण्हू अगरि 10,000 20,000 25,000 घर में पंहिंजी कमाई कंदो या घर जा अख़राजात पूरा कंदो या हिननि जा बिल अदा कंदो, हुन जे लाइ पाण एहतजाज त करे सघूं था न। हिते असांखे जेका कुझु मालूमात मिली आहे, हक़ीक़त आहे तव्हांजी ॻाल्हि सां ऐं बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त कुझु माफ़ियाज़ आहिनि जेकी कुंडे ते हलाइनि था पिया। उन्हनि सां ज़ाहिर आहे के इलेक्ट्रिक जा माण्हू बि मिलियल हूंदा, उहा बिलिंग उन्हनि खे कीअं पूरी करणी आहे उहा हिन लोड शेडिंग मां पूरी थिए थी। उनखे तस्लीम कयो था? बिल्कुलु मां तस्लीम कयां थो हिन ॻाल्हि खे। इहा ॻाल्हि बिल्कुलु बजा आहे। एहतजाज भई अगरि सिंध गवर्नमेंट एहतजाज करे थी, उनजो बि खड़तेल नथो निकिरे त आम माण्हू जो छा थींदो? भई आम माण्हू जॾहिं सिंध गवर्नमेंट करे थी, वफ़ाक़ी गवर्नमेंट करे थी, जॾहिं MNA MPAs रोइनि था, मिनिस्टर रोइनि था, उनजो कुझु नथो थिए त आम माण्हू जो छा थींदो? इहो कमु आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट जो, वज़ीर आज़म पाकिस्तान जो शहबाज शरीफ़ जो, जेको इन ते फिल फौरी के इलेक्ट्रिक खे इहो जेको हिन जो ख़्याल जेको ठीको आहे मनसूख़ करे छॾे। हिन जो लेसन ई गवर्नमेंट पंहिंजे तवील में वठी करे ताकी उन मसइले खे हल थी सघे। ताकी ॾिसो, अच्छा ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जिन इलाइक़नि में हिन जूं रिकवरियूं सफ़ा हाई लेवल जूं आहिनि उन में हिन जी 24 कलाक लाइट आहे। हीअ वरी ॿिया वरी हिकिड़ा ड्रामा कनि था। अच्छा, हिन जा उहे जेके रंग नसल उते जिते माण्हू जेके आहिनि फौरी जिन जी बिलिंग आहे उते हिन जो रंग ॿियो आहे, हिते जेको आहे रंग टियों आहे।
सो ग़रीब माण्हू वीचारो मुतासिर आहे। असांजी ख़ासि करे मुंहिंजी यूसी त मुतासिर आहे। मां त वज़ीर आज़म पाकिस्तान खे ऐं सदर पाकिस्तान खे अर्ज़ु कंदुसि त के इलेक्ट्रिक जो जेको आहे लाइसेंस मनसूख़ करे या त हिन ते भारी जुर्मानो अदा करे जेको ग़रीबनि सां नाजाइज़ियूं करे पई ऐं जारहाना जेको हिन जो ज़ालमाणो जेको हिन जो रवैयो आहे ऐं हुनखे फिल फौरी ख़तमु करे। पाणी मामले ते ॿिनि तरफ़नि खां पाणी अचे थो पोइ बि माण्हू आख़िर परेशान छो आहिनि? वजह कहिड़ी आहे? वज़ीर साहब ॻाल्हि इहा आहे त हिकु त तव्हांखे पाण खे ख़बर आहे त वाटर एंड सेवरेज बोर्ड उहो इदारो आहे, उन जो कमु आहे पाणी ॾियणु ऐं सेवरेज जे निज़ाम खे दुरुस्त करणु, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको पाणी तव्हां असांजे नाले सां मनसूख़ कयो था उहो असांजो न आहे, उहो पब्लिक हेल्थ जो आहे। असां उन्हनि जी विरासत जा हिसेदार आहियूं, त सिर्फ़ु विरासत करे ॾियूं था ताकी उहो जेको आहे विरासत थी करे हिन अवाम जी असां ख़िदमत करे सघूं। हाणे तव्हांखे इहा ख़बर आहे त पाण खे त असांजो जेको हिननि लाइन विधी उहा मलीर कैंट खां वाया ASF खां अची करे भिटाईआबाद में पई अचे। हाणे मलीर कैंट में तव्हांखे ख़बर आहे पाण त केरु वेठा आहिनि, ASF वारा तव्हांखे पाण ख़बर आहे त उन्हनि सां त तव्हां असां अंदरि वञी कोन था सघूं, उन असांजा रस्ता बंदि करे छॾिया, ब्लॉक करे छॾिया। हाणे उन जो पाणीअ जो जेको रेशो आहे जेको असां वटि 100% ईंदो हो उहो हिन महिल 30% अचे थो। हाणे जे 30% पाणी ईंदो त मां उनजी 30% जी विरासत कंदुसि न। हाणे 70% लॉस आहे। हाणे 70% माण्हू खे उनखे तकलीफ़ आई आहे, पर असां इएं चुप कोन करे वेंदासीं। तव्हां सम्झो था त असां चुप करे वेंदासीं। असां इन हल जे लाइ अनक़रीब इंशा अल्लाह ताला असां इन हल जे लाइ MNA साहब अब्दुल हकीम बलोच साहब हिकिड़ो पंहिंजो पब्लिक हेल्थ सां जेको आहे सो ताउन सां जेको हिकिड़ी लाइन थो विझराए, इन सां जेको मसइलो आहे जेको वाटर एंड सेवरेज बोर्ड जो मिली करे असां हिन मसइले खे जेके बि जिन माण्हुनि तक पाणी जी रसाई नथी पुॼी सघे असां उन ते पाणी पुॼाईंदासीं। ऐं ॿियो मां चवंदो हलां तव्हांखे त भिटाईआबाद अॼु जी भिटाईआबाद 20 साल भिटाईआबाद में 20% माण्हू रहंदा, अॼु जा 80 खां 90% माण्हू रहनि था ऐं आबादी जो रेशो वधियो आहे। ऐं ॿियो तव्हां ॾिसो न डेवलपमेंट जेकी आहे, जिते हिकिड़ो घरु हूंदो उते 2 घर ठहिया, जिते 2 घर ठहियल हुआ उते 4 घर लॻियल, 4-4 5-5 मंज़िल बि ठही आहे। त इन खां बि तव्हां ॾिसी सम्झो था त असां त जेको आहे जेतिरी बि असांजी पहिरियों जो जेको असांजी स्कीमूं ॾिनल हुयूं असां उनखे वधाए कोन सघिया आहियूं। सो हाणे असांजो उन ते कमु हले पियो। इंशा अल्लाह ताला कुझु ॾींहंनि में कुझु मंथ में असां हिन खे पाए तकमील ते पुॼाईंदासीं। इंशा अल्लाह जिन माण्हू खे तकलीफ़ूं आहिनि, बिल्कुलु असांखे त उन माण्हू खे तकलीफ़ूं आहिनि पाणी जे हवाले सां, ख़ासि करे ॾिसो असांजो बि कमु आहे त उन ग़रीब माण्हू ताईं असां रसाई कयूं। ॿियो कमु नथा बि करे सघूं त असांजो इहो ई कमु जेको आहे असांजो त उनखे पाणी सही माना में पुॼाए सघूं, जेको ग़रीब माण्हू वीचारो न वठी नथो सघे। 3500 रुपया 4000 रुपया टैंकर आहे, इहा असांखे बि तकलीफ़ आहे। या पोइ कोई सम्झे थो त असांखे वधि खां वधीक तकलीफ़ आहे। हीउ वोटर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो आहे। MNA MPAs चाहे जेको आहे चेयरमैन वाइस चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां बिलोंग कनि था ऐं असांजो ई डोमेन आहे ऐं असांजो ई फ़र्ज़ु ठहे थो त इंशा अल्लाह ताला इन जी ख़िदमत बि असां कंदासीं। ऐं इंशा अल्लाह तव्हां पाण ॼाणींदा आहियो असां हार्डली वर्कर आहियूं ऐं असां गली गली जा वाक़फ़ आहियूं ऐं ॼाणींदा आहियूं, बख़ूबी ॼाणींदा आहियूं। इंशा अल्लाह असांजा कमु हलनि पिया। कुझु ॾींहंनि में वरी असां तव्हांखे तव्हांजे तवसुल सां तव्हांखे घुराईंदासीं। इंशा अल्लाह वरी तव्हांखे दौरो कराईंदासीं। इंशा अल्लाह माण्हुनि ते पाणी पुॼाईंदासीं। तव्हां मीडिया वारनि जी महिरबानी जो असांजे इलाइक़े में तव्हां आया हो ऐं हिन मसइलनि खे तव्हां उजागर पिया कयो। पहिरीं मेन मसइलो जेको आहे सो बिजली जो आहे। 12 खां 14 कलाक लोड शेडिंग पकी आहे। हता कि बिलिंग के हवाले सां बिलिंग भी पूरी पई थिए पर को बि रिस्पॉन्स नथो मिले। रिस्पॉन्स माना नथो मिले। उन खां पोइ पाणी जी विरासत हिते घंटनि जे हिसाब सां आहे। घंटनि जे हिसाब सां आहे। जेको सरहंदी वारो आहे उनखे पाणी मिलियो थो वञे, जेको सरहंदी वारो न आहे उनखे पाणी नथो मिले। बाक़ी जेको सो वाटर बोर्ड जो को अमलो नज़र ई नथो अचे या कंहिंसां माण्हू वञी ॻाल्हाए। हिते जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाए थकी पिया आहियूं। उहे जेको सो वाटर बोर्ड ते हणनि था दॿा, उहो असांखे पाणी पूरो मुकमल नथा पहुचाइनि। के इलेक्ट्रिक वारा पंहिंजी मर्ज़ी ते। राति जो जेका लोड शेडिंग थिए थी उहा कहिड़े खाते में आहे? उन जे लाइ अवां बि ज़ाहिर आहे सियासत सां अवां जी वाबस्तगी आहे, उन जे लाइ कॾहिं तव्हां ॻाल्हायो आहे, कोई एहतिजाज कयो आहे त भई राति वारी कहिड़े खाते में वञे थी पई? साईं मुस्लिम लीग फंक्शनल PS 84 जे तरफ़ां असांजो पहिरीं बि हिकिड़ो एहतिजाज थियो हो पाणी ऐं बिजली जे ख़िलाफ़ु। ऐं इंशा अल्लाह ताला हींअर बि अॻिते बि हली असां पंहिंजो हिकिड़ो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं
ऐं हुननि सां ॻाल्हाइण जो असां जेको सो शेख साहब सां ॻाल्हायो बि आहे, पर हू चवनि था त बिलिंग जे हिसाब सां असां पंहिंजी लाइट जेको सो कटियूं पिया, हीअं पिया कयूं, हूअं पिया कयूं, बाक़ी को ॿियो अहिड़ो इशू न आहे। जी उनजे लाइ बि को एहतिजाज वग़ैरह न आहे त जेको बिल नथो भरे त उनजी लाइट कटी वञे? हिते त सभिनी खे हिकु जहिड़ो ॾिठो अथव। उहो असां हुननि खे चयो आहे त बाबा जेके अगरि बिल नथा भरीनि त उन्हनि सां तव्हां ज़ुल्म कयो न, जेके वीचारा बिल भरीनि था त उन्हनि सां छो एतिरो ज़ुल्म आहे? पर को बि रिस्पॉन्स माना ॾियण वारा न आहिनि हिते। हता की निमाईंदा वेंदा होॾां जा को इशूज़ खणंदा जेके हुकूमत में आहिनि त पोइ हू तदारक थींदा न। हुकूमत उन्हनि सां मिलियल, वफ़ाक़ उन्हनि सां मिलियल, त पोइ असांजो किथे हलंदी? पाणी असांजी पूराई इन करे कोन थी थिए जो असांखे पाणी भिटाइयाबाद यूसी 10 जो माना 4 ॾींहं हले थो। 4 ॾींहं में 16 कलाक जेको सो टैंकी में वञी माना गॾु थियण खां पोइ असां वटि अचे थो। असां वटि अचे थो, लाइट ई कोन्हे, केॾीमहिल इहे इशू आहिनि। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको को ग़रीब माण्हू हूंदो त हाणे लाइट न हूंदी उहो पाणी त न भरे सघंदो, उहो वीचारो रहिजो थो वञे। बाक़ी जंहिं वटि सोलर सिस्टम आहे उहो जेको सो पंहिंजो पाणी भरे थो। असां वटि तक़रीबन लोड शेडिंग बुनियादी सहूलियत में जेको तक़रीबन 12 खां 13 घंटा जेको लोड शेडिंग आहे असां वटि जेको आहे गटर लाइन तव्हां वधीक तव्हां साम्हूं ॾिसो था पिया जेको आहे 2 हफ़्ता थी विया आहिनि साईं। हुननि जी कोशिशि आहे पर अञा ताईं ॿिनि हफ़्तनि खां पोइ हाणे असांजी माना अॼु आई हुई गाॾी, असांजो थियो आहे कुझु इंशाल्लाह लाइ चवनि था पिया त अञा बि इहे जेको आहे गटर लाइन जो मसइलो हले थो पियो असांजो जेको आहे बहितरु थींदो इंशाल्लाह आहे, कोशिशि ई आहे जेको आहे करण लाइ। हा ऐं जेको आहे की पाणी असांजो बहितरु आहे, हाणे जेको आहे मिठो पाणी जेको आहे उहो हाणे बहितरु आहे असांजी जेको आहे। साईं लाइट जेको आहे तो तक़रीबन घटि में घटि 4-5-6 कलाक लाइट आहे ई कोन। ठीकु आहे, 2 कलाक अचे थी, 4 कलाक न आहे। बसि लाइट जी रूटीन इहा ई आहे, ॿियो त कुझु ई कोन्हे को। लाइट जी लोड शेडिंग इलाही आहे, माण्हू परेशान आहिनि वीचारा, गर्मी इलाही आहे। अच्छा, राति जे टाइम त चवनि था त पूरी राति लाइट? हा, लाइट राति जो तक़रीबन लाइट जेका आहे न राति जो आहे ई कोन। कॾहिं कॾहिं अचे थी त कुझु टाइम अचे थी 2 कलाक, न त सॼी राति लाइट कोन्हे का। इहो ॿुधण में आयो त जॾहिं लाइट कान्हे पोइ पाणी अचे थो, पोइ भरे सघो था पाणी? कीअं था? न सर, पाणी त तक़रीबन हले ई कोन थो। हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं अचे थो, सो बि लाइट जे बावजूदि जेकॾहिं लाइट आहे त कोई पाणी भरे थो, जेकॾहिं लाइट न आहे त उहो बि पाणी केरु कोन थो भरे। तक़रीबन में भिटाइयाबाद में हिकु लाइट ॿियो पाणी जो बुरान तमामु घणो आहे, केरु ई कोन्हे को ॿुधण वारो। हुकूमत ई कोन्हे ॿुधण वारी त केरु ॿुधंदो? पाणी सर आहे ई कोन असल में। तक़रीबन बि 14 खां 15 घंटा लोड शेडिंग आहे। 1 कलाक हले थी, जंहिंमें उन खां पोइ तक़रीबन 5 घंटा 4 घंटा टाइमिंग आउट आहे। ऐं उन खां पोइ लाइट वञे थी, वरी टाइम ते वञे थी, वरी 12 घंटा लाइट आहे ई कान। हले छो? ऐं सुबुह जो ॿार वञनि था यूनिफॉर्म इस्त्री लाइ, कपिड़ा लाइ लाइट कान्हे। सम्झो वॾो इशू जेको भिटाइयाबाद में उहो लोड शेडिंग जो इशू आहे सर। हाणे तक़रीबन ॾिसो 3 बजे बंदि थी आहे, हाणे ईंदी तक़रीबन 9-10 बजे राति जो लाइट ईंदी। हाणे असां कारोबार करूं कीअं? ऐं दुकाननि जा एॾा किराया महांगा, बिजलियुनि जा बिल वरी ॾिसो 40 यूनिट जो बिल बि 8-10 हज़ार रुपयो अचे थो कमर्शियल जो, ऐं लाइट हले ई नथी। पाणी जो कीअं भला वाटर बोर्ड वारा पाणी जन उहो बि चवंदा लाइट न आहे त पाणी? सर लाइट हूंदी त पाणी हलाईंदा न, त वाटर बोर्ड वारे पाणी लाइट हूंदी त हलाईंदा पाणी। पाणी उहो कीअं हलाईंदा? लाइट हूंदी त हलंदी न, लाइट त आहे ई कान त पोइ पाणी कीअं हलंदो? परेशानी आहे न सर, सभ खां वधीक परेशानी लाइट जो आहे न, इशू ई सॼो लाइट जो आहे। अचे थी कलाक 3 कलाक गुम, 2 कलाक अचे थी, 3 कलाक गुम, 5 कलाक। राति जो त हूंदी ई न, 4-4, 5-5 कलाक लाइट न हूंदी आहे। गर्मी में ॿार मरी वेंदा आहिनि सभु। पाणी हूंदो आहे, पाणी ॾियनि था 2-3 कलाक, वरी पोइ लाइट हूंदी न, भरे टैंकी ते मिठो पाणी हले थो 2 महीननि खां पोइ, 1.5 महीने खां पोइ पाणी हूंदो ई न, सफ़ा न खारे था। हाणे वार ॾिसो मुंहिंजा सर, इलाही परेशानी आहे लाइट जे करे। 2 कलाक लाइट आहे त 3 न आहे, 3 आहे त 5 कलाक न आहे। राति जो सुम्हूं त लाइट न आहे, सुबुह जो उथो त लाइट न आहे, कम जे टाइम ते हाणे बि लाइट न आहे। छा कयूं? वॾा परेशान लॻा पिया आहियूं। बिल अचे थो एतिरो त माना का हद न आहे। बिल हिन महीने असां 9000 रुपया पियारियो आहे, यूनिट असांजा 19, बिल असां 9000 रुपया। ग़रीब माण्हू काॾे वञे, कारोबार करे या बिजली जा बिल भरे? ॻाल्हायो नथा? ॻाल्हायो छा कयूं था, पर नथी ॿुधनि ई नथा। कुंडा माफ़िया बि घणो आहे। कुंडा माफ़िया त सर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिते बिल भरनि था माण्हू उते लाइट न आहे त छा कंदा? मजबूरनि कुंडो बि हणंदा न, मजबूरनि छा था करे सघनि? पाणी जी बि वॾी किल्लत हुई, पर हाणे कुझु बहितरु आहे, अलाह ख़ैरु कंदो। पाणी त हाणे बिजली त इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इशू सॼो लाइट जो आहे, पाणी जो इशू न आहे। लाइट हूंदी त पाणी बि मिलंदो, हाणे लाइट न हूंदी त पाणी बि न मिलंदो। पाणी जो त कोई इशू न आहे, पर लाइट जो घणो इशू आहे।
घणो इशू लाइट जो आहे सर। ए बि नथी भला कहिड़ो असां गुनाह कयो आहे नंढा बचनि बसि हा बसि सॼो ॾींहुं न आहे पोइ छा कयूं अलाह खे ॿधायूं त हवा हले थी थोरी घणी प्लाट में ॿियो छा कयूं अमीर माण्हू त हो हलाईंदा न सोलर असां ग़रीब काथां हलाईंदासीं। साईं टोटल बिजली सॼे ॾींहं में असांखे 3 खां 4 कलाक वॾी मुश्किल सां मिलंदी आहे। बाक़ी तक़रीबन असां वटि बिजली जो माना वॾो बहिरान आहे। इवन एतिरो आहे जो बिजली न हूंदे बि इन 3 कलाकनि जो बिल असांखे जेको मिलंदो आहे 10 खां 12,000 घर जो बिल। न असां मोटर हलायूं न इस्त्री हलायूं न कुझु कयूं। ॿारनि बच्चनि खे स्कूल मोकिलण लाइ यूनिफॉर्म इस्त्री करण लाइ बि टाइम लाइट जो न हूंदो आहे त यूनिफॉर्म इस्त्री करे सघूं। असां सां वॾो ज़ुल्म आहे। बिजली सां पाणी जी शार्टेज अलॻि आहे, सेवरेज जा मसला अलॻि आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिजली न हूंदी पाणी ड्रेनेज न थींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे मसला बि असां लाइ आहिनि। खोड़ अहिड़ा इशू आहिनि जेके असां आहिनि। अच्छा इवन एतिरो बि आहे जो लाइट न हुजण जे करे राति जो चोरनि खे फ़ाइदो थो मिली वञे, जेके उन्हनि खे गाॾियुनि में बैटरियूं कढण में आसानी थी थिए पई। ॿिया जेके आहिनि मोटरसाइकिल चोर जेके आहिनि उन्हनि खे मोटरसाइकिल चोरी करण जी आसानी थी वञे। असां अगरि सोलर जी प्लेट आणायूं त सोलर जी प्लेट मथां छित मुलाए था वञनि पिया। एतिरो ज़ुल्म आहे हिते की इलेक्ट्रिक जी बिजली न हुजण जे बावजूदि। इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि राइट आहे। असल में छा आहे त हिते जेके बि टीम अचे थी न त उन्हनि जो सॼो हथु आहे जेके कुंडा हलाइनि था। हाणे उन जवाबु इहो हूंदो त आबादी में कुंडो घणो आहे। कुंडो बाबा ॾियो बि तव्हां ई था न। असां त तव्हांखे नथा चऊं त तव्हां अची करे घर घरनि में कुंडा आणी वञो। असां त पाण बिल पेड कंदा रहूं। असां हर वक़्तु बिल पेड कंदा आहियूं। असांखे त इन शइ जी माना अॼु बि शिकायत आहे तव्हां अचो अची करे ऑपरेशन जारी कयो, तव्हां कुंडा कटियो जिन जिन जे घर में लॻल आहिनि। असां त वॾो ज़ुल्म आहे सर। रात जो हालत हूंदी आहे निंड नथी पूरी थिए। सुबुह 6 जो टाइम नथो थिए लाइट वरी बंदि था कनि। सुबुह 8:30 लॻे वरी अचे थी माना 10:30 बजे वेंदी थी। तकलीफ़ वॾी आहे। पाणी न हूंदो आहे बिजली गुज़ारो कंदा आहियूं न छा कजे माण्हू। साईं वॾी ॻाल्हि त पहिरियों इहा आहे त माना हिते त एॾो ज़ुल्म आहे न। बिजली त बिल्कुलु बिजली त सम्झो आहे ई न। बिजली त सुबुह सां जेकी वञे थी 3 कलाक, मंझंदि जो 3 कलाक, वरी राति जो जेको अंधो टाइम जेको राति जो आहे न साईं 12 खां जेको वरी 2 बजे वरी 5 बजे हिकिड़ो माण्हू मज़दूर माण्हू जेको जो जॉब वारो माण्हू जेको वीचारो सॼो राति सॼो ॾींहुं महिनत करे अचे ऐं उनखे राति जो बिजली न मिले त पोइ माण्हू काॾे वेंदो साईं। बिजली माना भिटाई में बिजली न आहे पर 8-10 कलाक आहे माना 14 कलाक बिजली आहे ई कोन्हे। पाणी साईं 2 महीने ॾेढ खां पोइ मिले थो अलाह जे आसरे कमु हले थो। ॿुधण में आहे त लाइट न आहे, वाटर बोर्ड जेको पाणी ॾिए थो लाइट वञे थी पोइ पाणी थो अचे। इहो ईअं न इहो ग़लति आहे। जंहिंमहिल लाइट आहे असल में होॾे हले थी जेको उहा लाइन आहे न होॾां ओॾे जॾहिं बिजली नथी अचे पोइ माना इहो सोलर ते जंहिंजो सोलर लॻल आहे ॼण उन में अचे थी। बाक़ी ईअं नथी अचे माना। हीअ हिन लाइन जो असांजो एडी साहब जी हूंदो आहे त माना उहो बि मजबूर न कराए एसे मां अॻे पाणी ईंदो एसे वारा पाणी चोराए विया। हाणे उते टंकीअ में अधु कलाक 2 कलाक हले थो। ज़ुल्म त हिननि कयो न साईं असां। न त शुरू में हफ़्ते में 10 ॾींहं पाणी ईंदो। हे ॿियो साल आहे माना इहा तकलीफ़ पाणी ॾाढी आहे। एसे वारा पाणी खणी विया उहो हे मजबूर छा हिन दादा असां वञूं था पर हे चए थो मां मजबूर आहियां मां छा कयां। उन आड़े हकीम साहब बि आयो था हुनखे रुकेश खे साईं मेन प्रॉब्लम आहे असांजो पाणीअ जो। मेन आहे पाणी साईं। ऐं पाणीअ जे बाख़ुदा करे माण्हू इलाही हितां शिफ्ट थी विया आहिनि। जेके वसंती वारा माण्हू हुया उन्हनि ते घर ॿार विकिणी माना ऐं हिते प्रॉपर्टी वैल्यू सिर्फ़ु पाणीअ करे किरी पियो आहे। न पाणी आहे न बिजली आहे न कंहिं माण्हू छा करे वीचारो। इहे शयूं आहिनि। असल में माण्हू खे छा खपे माण्हू खे बेसिक बि आहे ई माना पाणी बिजली गैस। इहो बि ॿुधण में आयो त के इलेक्ट्रिक सां गॾु कुंडा माफ़िया बि गॾु आहे जेके आहिनि कुंडा आहे। ॾिसो तव्हां 24 नंबर गली आहे सॼो कुंडो आहे। हुन पासे वञो तव्हां शादी खान चौक ते साईं कुंडा इहे बसि माफ़िया हिकिड़ी आहे। उन में केस वारा बि शामिल आहिनि, उन में वसंती वारा माण्हू बि शामिल आहिनि जेके 5-10 भत वठंदा मिड़े ज़ुल्म ॿियनि सां आहे। माना असां 24 कलाक जेके बिल था भरियूं उहे माना सफ़र था कयूं कुंडे वारा टेकियल वेठा आहिनि माना। साईं बिल्कुलु आहिनि। इहा शइ ख़तमु थी वञे त पोइ इनशाला बिल बि अदा थींदो ऐं माण्हू बिल भरींदा लाइट बि सही ईंदी। साईं पूरे 24 कलाकनि में 6 कलाक लाइट आहे बाक़ी न आहे 18 कलाक न आहे। बिजली त हिते आहे न। हिते कुंडा माफ़िया घणी आहे। उन में इलेक्ट्रिशन वारा पाण में इन्वॉल्व आहिनि। जे उहे पाण में अलॻि थियनि कुंडा माफ़िया ख़तमु करनि बिजली हिते 24 कलाक हलंदी। पाणी जो बि इशू इहो ई आहे न बिजली न हुजण जे करे। जे बिजली 24 कलाक हूंदी त पाणी हर घर में मिलंदो, हर घर में ख़ुशहाली थींदी। जे बिजली हूंदी न त माण्हुनि खे पाणी किथां मिलंदो। राति जो जेका बिजली वञे थी सॼी राति उहा कहिड़े लेखे में? उहा उन्हनि जे लेखे में आहे त कुंडा माफ़िया जे लेखे में आहे। बिजली त ईअं सम्झो त मां तव्हांखे हिकिड़ा 2 लफ़्ज़ सुहिणे लफ़्ज़नि में चवां त हिन भिटाई आबाद में बिजली
24 कलाकनि में 3 घंटा आहे, 3 घंटा उहे 3 घंटनि में ॿार स्कूल वञनि पढ़नि पाणी मिले, कीअं मिलंदो पाणी? 13 घंटा ॾियनि पोइ बि आवाम ख़ुशि रहंदो। पाणी उन्हनि खे 13 घंटा मिलंदा पोइ बि पाणी मिलंदो। जॾहिं 24 घंटनि में 3 माना उन्हनि खां 3 घंटा बिजली था ॾियनि, 17 घंटा बंदि था करनि, त पाणी किथां अचे? आवाम तंग आहे, आवाम तंग आहे। इन जे करे त पोइ आवाम निकिरंदो न। कुंडिया माफ़िया बंदि थिए, या कुंडिया माफ़िया भी पाण आहिनि, बंद भी पाण था करन। सर बहुत बड़ी अफसोस की बात है कि बच्चे तड़पते रहते हैं। बिजली है ही नहीं, 2 घंटे बिजली होती है, बाकी नहीं होती। पानी आता ही नहीं है। बड़े बुजुर्ग गैलन खींचते हैं, बाहर से लेते हैं, टैंकी महंगे। टैंकर जो है ना 7,000 रुपये का टैंकर है, किधर से गरीब बंदा डलवाएगा? जिसका 20,000 तनख्वाह होगा तो वो कहाँ से लेके आएगा? ये बड़ी मेहरबानी होगी हमारे तरफ से, गवर्नमेंट की दरख्वास्त है कि ये भटैयाबाद का पानी जो है ना ये भी अलाउ करे, और बिजली जो बंदा कुंडा लगाया हुआ है उसके खिलाफ बाकायदा कानूनी कार्रवाई करे। जो बिल भरता है वो भी बीच में ख़राब हो जाता है। भाई ये बेहतर जानते हैं क्या करते हैं, लेकिन हर एक बंदा ऐसे नहीं है। बिल देखो, घर घर का बिल देखो, जो बिल भरता है तो उसके घर के लिए बिजली तो आना चाहिए ना। उनकी वजह से औरों को क्यों जला रहा है? ये बहुत जो है ना जुल्म वाली बात है। हम कुछ कह नहीं सकते। अल्लाह पाक नेकी का हिदायत दे हर एक मुसलमान को। साईं तमामु घणो ईअं सम्झो त माण्हू बेज़ार आहे, जेके ॿार पढ़नि था या जेके इंसान ड्यूटीअ ते वञनि था, राति जो अचनि था, उहो बि सुकून नथा करे सघनि। ठीकु आहे। ऐं बिजली त अहम सम्झो हिकिड़ो हिसो आहे ज़िंदगीअ जो। उहो इन जे लाइ जो असां वटि हिते पाण ॾिसूं था, असां सियासी माण्हू बि आहियूं, पाणी जो बहिरान आहे। अच्छा, पाणी जो बहिरान बि इन ई वजह खां आहे त पाणी हूंदो त मोटर बि हलंदा। जॾहिं मोटर मथां नथा हलनि ऐं असां वटि हिते लाइनियूं नथा मतिलबु सही तरीक़े सां पुॼी था सघनि, जेके असांजा घर, पोइ पाणी बि इन जी वजह खां परेशानी लॻी पई आहे। अच्छा, जंहिं वटि जनरेटर आहिनि, जंहिं वटि सिस्टम आहे, मोटर हलाइनि था, त उहे घरनि ताईं पाणी वञे थो। त असां गुज़ारिश कंदासीं कि इलेक्ट्रिक वारनि जीअं हराम करे छॾियो आहे। हितां जी अवाम असां वटि अचनि था, नुमाइंदनि वटि। असां त हिकिड़ा नंढा वर्कर आहियूं आम सां, पर असेंबलीअ में बि तव्हां हालत ॾिठी त के इलेक्ट्रिक वारनि जे ख़िलाफ़ु केतिरो चयो, पर इहे मतिलबु हिकिड़ो सम्झण खां भला तरन न। बसि असां अला हुकमनि खां इहा ई गुज़ारिश कंदासीं, ख़ुदा रा इन्हनि खे लगाम ॾिनो वञे ऐं हितां जी छुटवारा कयो वञे, त जेके के इलेक्ट्रिक इहो जेको बेगल लगाम लॻो पियो आहे, इन्हनि खे लगाम ॾेई ऐं अवाम खे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। मां तव्हां सिंध चैनल वारनि जो शुक्रगुज़ार आहियां, जीअं अॼु असांखां इन बारे में मौक़ो वठणु आया आहिनि। ऐं पंहिंजे हिन इलाइक़े जे हवाले सां तव्हांखे चवंदो हलां त बिजली, गैस, पाणी, उन में सभिनी में मेन शइ आहे बिजली। बिजली न आहे त पाणी बि नथो अचे। पाणी खां सवाइ माण्हू जो जियापो न आहे। हिते शुरू खां वठी करे असां MQM जो जॾहिं दौरु हुयो, मेयर हुया, असां सां सौतेली मां वारो सलूक हुयो। पर अॼु असांजी पंहिंजी गवर्नमेंट आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, सिंध गवर्नमेंट, तंहिंखां पोइ मेयर बि असांजो आहे। पर असांखे अॼु बि उहो ई साॻियो ईअं लॻे थो त हीअ इलाइक़ा हिन कराची में गैर हुकूमत करे पियो। असांजो हिते को पुरसान हाल कोन्हे। MPA MNA सभिनी खे मिनतूं इलाज, ज़िलई उहिदेदारनि खे मिनतूं इलाज, त असां बिल बि ॾियूं था, पोइ बि असांजे मथां जेके आहिनि से एॾा वॾा ॻरा बिल अचनि था। असां सां लोड शेडिंग जो आज़ार इहो आहे त हिते जेको आहे सो 3 घंटा, 1.5 घंटो बिजली, 3 घंटा लोड शेडिंग, 1.5 घंटो बिजली, 3 घंटा लोड शेडिंग। राति जो साईं, राति जो 2-3 चकर बिजली वञे थी। ऐं ग़रीब माण्हू जेको आहे सो उहो जहिड़े ईअं सम्झे जहन्नम में आहे, अज़ाब में आहे, क़बर में आहे। न बिजली जी का हितां सहूलियत आहे, वरी पाणी, इन जे करे बिजली जे करे पाणी जो बि तमामु वॾो असां वटि बहिरान आहे, पाणी कोन्हे। हाणे असां हिते कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके सरहदी वारा आहिनि, उहे हिन इलाइक़े खे छॾे करे किथे वञी ॿिए हंधि फ्लैटनि में वञी वेठा आहिनि, पंहिंजूं जायूं विकिणी करे या किथे किराए ते ॾेई करे वञी उॾां वञी वेठा आहिनि। असां वटि असांजे पंहिंजनि माण्हुनि में बि इताद कोन्हे। उहो इन जे करे जो हितां हे KC ऑफिस हे आहे, सॾु पंध ते आहे, जे एसि ताईं वञी जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे एहतिजाज रिकॉर्ड कराइनि या उन्हनि खे चवनि त भई असां सां हीउ ज़ुल्म आहे। हुननि खे को ऑफिसर फ़ोन करे थो, हुननि खे चवनि था साईं रिकवरी कान्हे, साईं अर्निंग कान्हे, साईं असांजे हितां जेको आहे सो कुंडा सिस्टम आहे,
अदा अर्निंग ना आहे त तव्हांजो मसइलो आहे, जे रिकवरी ना आहे त तव्हांजो मसइलो आहे। बि चयो पियो वञे त उन्हनि जा माण्हू पंहिंजा कुंडा हणाइनि था। कुंडो सिस्टम जेको आहे सो उहो बि तव्हांजो मसइलो आहे, असांजो मसइलो न आहे। कुंडो तव्हां पाण अची हणायो था, जेकॾहिं कंहिंखां 1000 रुपयो वठी हुनखे महीने सिर्फ़ु बिजली ॾियो था, उहो 50,000 जो बिजली इस्तेमालु करे थो। ऐं हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको आहे सो उन जो 100 रुपए जी बिजली आहे, उन खां तव्हां 10,000 रुपया चार्ज कयो था। यार इंसाफ़ को आहे कोन। हे मुल्क चवनि था न त ज़ुल्म जो जहान हली सघंदो, पर नाइंसाफ़ी जो जहान न हलंदो। भाऊ बशीर भिटायाबाद में बिजली हलण जो वॾो आज़ार आहे। असां वटि राति जो बिजली जेका वञे थी 12 बजे, अचे थी राति जो 2 बजे बिजली। ग़रीब माण्हू, मज़दूर माण्हू थका टुरा अचनि था पिया घर में, हुननि खे आराम लाइ इहो टाइम मिले थो राति जो जेको 12 खां 2 ताईं अढे ताईं टाइम आहे। उहो 2 बजे अचे थी बिजली, वरी 4 कलाक बिजली हले थी, 6 बजे बिजली ग़ाइबु। वरी असांजी जॻह 2 कलाक बिजली नथा ॾियनि, वरी बिजली ॾियनि था 4 कलाक, वरी 2 कलाक। अहिड़े तरीक़े सां तमामु माण्हू परेशान भिटायाबाद जा। जेके बिजली हूंदी त मोटर हलंदा, घर में पाणी ईंदो, पाणी जी परेशानी थी वञे, बिजली न आहे त तमामु वॾी असां वटि जेका परेशानी आहे बिजली जी। बेराए महिरबानी असां ईअं चवंदासीं तव्हांखे, तव्हां मीडिया जे ज़रिए, त असां इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां जेका चऊं, जेकॾहिं असां वटि बिजली ईअं थींदो त असां थी सघे थो वञी करे असां जेका वञी किथे ॿियनि एहतियाज कयूं। सर बिजली न आहे त पाणी असां वटि कीअं अचे? माण्हू बराबरि असां वटि काफ़ी तो निकिरी विया आहिनि, इन बिजली आज़ार खां तमामु परेशानी आहे बिजली जी। असां इहो चवंदासीं त बेराए महिरबानी करे असांखे बिजली ॾियो। जेकॾहिं असांखे बिजली न मिलंदी असां शारा फैसल बंदि कंदासीं, एहतियाज कंदासीं। भिटायाबाद जा माण्हू तमामु परेशान थी विया आहिनि बिजलीअ करे। सर मसइलो ॾिसो, वॾो हिकिड़ो अहम मसइलो जेको आहे न, उहो हिते आहे बुनियादी सहूलियतुनि जो। भिटायाबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी तक़रीबन हमेशह हितां खां विन कयो आहे ऐं उन्हनि उम्मीदूं बि इन पार्टी सां रखियूं आहिनि ऐं उन्हनि ते कमु बि कयो आहे। पर गुज़िश्ता ही जेको 2 या 3 साल थिया आहिनि, इन्हनि में ख़ासि तौर ते बिजली जे मसइले जेको आहे उहो असांजे इलाइक़े खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। छो त उन्हनि जेको टाइम फ्रेम असांखे ॾिनो आहे बिजली जो, लोड शेडिंग जो, उन खां हटी करे जेको आहे एक्स्ट्रा लोड शेडिंग जेका कई थी वञे, उन असांखे, असांजे माण्हुनि खे, असांजे आम मज़दूर माण्हुनि खे बि वॾो नुक़सानु पहुचायो आहे, जंहिंजे करे हितां जी आबादी जा रहासी जेके आहिनि वीचारा लाज़मन मजबूर थींदा, त पोइ इलाइक़ो बि छॾींदा, ॿिए पासे वेंदा। पाणी जे मसइले में बि मां सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPN MNN तमामु सुठी कोशिशूं कयूं। विच में पाणी जी लाइन बि असांखे ॾिनऊं। उहो तक़रीबन वाटर बोर्ड जो पाणी असां वटि अलाह जी महिरबानी सां काफ़ी तइदाद में अचे थो। हाँ, मैं बि मुमकिन आहे किथे को टेक्निकल इशूज़ हुजनि त जंहिंजे करे किथे कंहिं इलाइक़े ते न वेंदो हुजे। उन में वाटर बोर्ड जो जेको अमलो आहे उन जी सुस्ती आहे, उन जी नाअहली आहे, त इन खे अञा बहितर करण जी ज़रूरत आहे। बाक़ी जेको प्रोजेक्ट जो पाणी आहे असां वटि ॿिए पासां अचे थो, जेको असांखे बलोच चौक खां वठी करे भिटायाबाद जा 2 ॿिया ब्लॉक आहिनि जेको कवर करे थो। उन में हमेशह जेको आहे उहो असांजे लाइ प्रॉब्लम रहियो आहे। कॾहिं 10 ॾींहं, कॾहिं 15 ॾींहं पाणी ग़ाइब ई रहे थो, त पोइ उहा पब्लिक बि उथी करे पोइ जेको आहे सो एहतिजाज बि करे थी, रोडनि ते बि निकिरे थी। लाज़मी ॻाल्हि आहे, ज़रूरत ई शइ आहे हिकिड़ी, उन में मसाइल पैदा थींदा ऐं माण्हू त लाज़मन ज़िंदा रहण जे लाइ इहे शयूं ॿई मस्ट आहिनि, उन करे पोइ ॿाहिरि बि निकिरनि था। त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि ॿिन्ही शयुनि ते असांजी जेके सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि, उन्हनि इन ॻाल्हि ते तमामु जेके असांजा न्यूज़ रिपोर्टर बि आहिनि ऐं उन सां गॾु ॿियूं जेके असांजूं तनज़ीमूं आहिनि, उन्हनि खे बि असां गुज़ारिश कया त इन ॾिस में हिकिड़ो जामे हिकमत अमली ठाहे करे इन खे हल करण जे लाइ हिकिड़ो को प्लेटफॉर्म तयारु कयो वञे। तो इंशाअल्लाह वज़ीज़ उन कंदासीं। तमामु अज़ाब आहे, वॾो अज़ाब आहे। मां चवां थो घणो त 12 कलाक कोन्हे, 12 कलाक वधीक कोन्हे, घटि आहे। पर जेको वक़फ़ो आहे न, माना 2 कलाक आहे त 3 कलाक कोन्हे, 3 कलाक आहे त 4 कलाक कोन्हे, 5 कलाक कोन्हे, वॾो अज़ाब आहे। बिजली जो एतिरो अज़ाब आहे, पर उन बिजली जो सिस्टम इहो आहे त बाबा सरकारी कोन्हे बिजली। MN MP वधि में चवनि था नथा कंहिंखे, ॿियो छा करे MN MP, उन्हनि वटि त नथी अचे न केसी त ॿिए काई वटि आहे। पर असांजे ॾाढो फ़ोन कयो आहे MN MP अॻिते पोइते, पर हालात इहा आहिनि, कोई ॿुधे ई नथो। हिते चवंदा कुंडा माफ़िया जे करे जेकी असीं मीटर वारा आहियूं उन्हनि खे तकलीफ़। साईं कुंडा माफ़िया बिल्कुलु हूंदो, कुंडा माफ़िया बिल्कुलु आहे, हूंदो। उनखे अदा उहो केसी वारा पाण सुधारनि न, उहा कोई पीपल्स पार्टी त न सुधारींदी त पीपल्स पार्टी हिते अची करे माण्हुनि सां न विढ़ंदी न। बाबा कुंडा सिस्टम आहे त केसी जो कमु आहे, कुंडा ओके करनि। जो केसी पाण हुन सां मुलविस आहे त पोइ केसी जी मर्ज़ी आहे। बाक़ी हाणे ईअं माण्हू त कोई नथो करे सघे न मुंहिंजे जानी। हक़ीक़त इहा आहे, जेको डिपार्ट उन माण्हुनि सां ॿधल न हुजे त उन डिपार्ट में कॾहिं थी न सघे थो अहिड़ो कुंडे सिस्टम वारो। ज़ाहिर हाणे केसी बि हुन सां मुलविस हूंदी कुंडा सिस्टम वारनि सां।
नाज़रीन कराची जी क़दीम सिंधी वसंदी भिटाइयाबाद धणी बख्श ॻोठ बख्तावर ॻोठ अॼु बि बिजलीअ जी लोड शेडिंग में परेशान आहिनि। अॼु पाण हिते यूसी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, सियासी समाजी ऐं जेके हितां जा इलाइक़े वासी आहिनि पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चवणु आहे त हथरादू जेका लोड शेडिंग आहे उन अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। तक़रीबन जेका लाइट आहे उहा 24 कलाकनि में 5 खां 6 कलाक मस अचे थी, बाक़ी लोड शेडिंग में वञे थी। ख़ासि करे राति जे वक़्तु जेको आहे सो लोड शेडिंग तमामु घणी थिए थी। 12 खां पोइ बिजली आहे कोन। जेकी माण्हू सॼो ॾींहुं कमाए करे घरनि में अचनि था, लाइट न हुअण करे सॼी राति उहे अज़ाब में हुजनि था, वरी सुबुह जो निंड मां उथी करे उहे पंहिंजनि कम कारे वञनि था। रोज़ु कमाइण खाइण वारो माण्हू इंतिहाई परेशान आहे। जॾहिं त लोड शेडिंग जो जेको सबबु आहे उहो हिते जेको कुंडा माफ़िया आहे, जॾहिं त बिल भरण वारो इंतिहाई परेशान आहे ऐं उनजो बिल तक़रीबन 9,000 10,000 अचे थो। जेकॾहिं 1000 में को कुंडो लॻाए थो 50,000 जी बिजली ख़र्च करे थो। उन में के इलेक्ट्रिक कंहिं न कंहिं तरीक़े सां उन में मुलविस आहे। जेकॾहिं उन्हनि मां छुटकारो मिले त में बि थी सघे थो त लोड शेडिंग घटिजी सघे थी। ऐं पाणी जो बहिरान बि उन जो ई हिकिड़ो तसलसल आहे। जॾहिं बि हिते पाणी अचे थो त लाइट कान्हे का, जंहिंजे करे जंहिं वटि सोलर आहे या ॿियो को ज़रिया आहे पाणी जो त उहे भरे सघे थो। ॿी सूरत में उहो पाणी जेको आहे सो नथो भरे सघे ऐं पाणी जो टाइम बि हलियो वञे थो, उहो पाणी खां महरूम थियो वञे। बहरहाल इन्हनि असांजे क़दीम वसंदियुनि में गैस पाणी ऐं बिजलीअ जूं जेके आहिनि सहूलियतूं अण लभा आहिनि। सेवरेज जो सिस्टम किथे ख़राबु आहे। जेकॾहिं इहे बहितर थी सघनि त हितां जा माण्हू पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने गुज़ारे सघंदा। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।